जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा ओ सिंधड़ी 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 जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा सजाना सुक़ौमुन जो थींदो आहे त नहीं लेखक मुबलिग बि दरबान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा शियो आ काफर सुन्नी आ काफर अदा मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ अदा जूतनि सां थुॾिजे जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा पहिरियाण तस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुसलमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बिनादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई अड़े कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा कयई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई अदा तारीख़ में तोते अरमान थींदा जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान